अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। मिठाईअ जो वज़न ज़िंदगी, ॿिनि मिठाइयुनि जी ॻाल्हि करियूं था। पंहिंजे निकितल पेट ॾांहुं निहारे हुन वरी निगाह हटाए छॾी हुई। ॾुखनि ॾाखड़नि जो ज़िक्र हो, ही नथो थिए, हू नथो थिए। जेसीं ताईं चांहि अचे तेसीं ताईं मातम कदे में पिटको जारी हो। यार ॿुधनि कोन था, चओ हिकिड़ी त कंदा ॿी, मथां वरी माण्हुनि मथो ख़राबु करे थी। माण्हुनि तुंहिंजी भाॼाई, रोज़ु नयूं फरमाइशूं, रोज़ु नवां अंगल, पूरी पए ई नथी यार। ॻाल्हियूं कंदे हू हिकु पल लाइ उथी बीठो, पंहिंजे पेट ते हथु फेरे शर्ट ठीकु करे रहियो। मूंखे इन ॻाल्हि जी सम्झ हुई त नोटनि जूं दस्तियूं खेसि कुख में लॻी रहियूं हुयूं। हेॾां होॾां निहारींदे हिकु कलाक अॻु हिकु अजनबीअ सां मुलाक़ात कंदे हुन मुठियूं नोटनि जूं वठी कमीस अंदरि दॿायूं हुयूं। जेतोणीकि कपिड़ा ठीकु बि करे आयो हो, पर शायदि पैसनि जो वज़न ॻरो हो। हुन हर हथु लाइ पक पे कई त किथे हेठि किरी त कोन पिया आहिनि, ऐं तंहिंखां सवाइ शायदि पेट में सूर बि थी रहियो हुउसि। असीं राह वेंदे मिली विया हुआसीं, वॾो अरसो स्कूल ऐं कॉलेज में गॾु पढ़िया हुआसीं। हिननि साइतुनि में हू रेवेन्यू खाते में कंहिं चङी सणबी जाइ ते हो ऐं मां मास्तर माण्हू। सुञातो हुआईं त वॾो भाकुर पाए अची मिलियो हो। हिकिड़ी चांहि पी वेठा हुआसीं, ॿीअ लाइ चई छॾियो हुअमि। मिड़ई पई गुज़रे यार, हुन गीत ॾिनी। हिकु सरकारी प्लाट लाइ कंहिं क्लेम कयो आहे, चयो त मांसि अधु अधु करी त जहान ठही सघे थो, या कागज़ ठाराइण जी मिड़ई कुझु मिठाई ॾे। घणी मिठाई हूंदी, अध में ॻाल्हि कटीमांसि। हू खिलियो, मिड़ई कुझु हूंदी त सही। प्लाट केतिरो आहे? 500-600 वाला, किरोड़नि जी कहाणी आहे, सरकारी आहे। हुन सरकारीअ ते ज़ोर ॾिनो। मूं वरी निहारियोमांसि। अधो अधु माना 300-400 वाला, ईअं न? हुन हाकार में कंदुलो ॾियो। ऐं मिठाई घणी? उहो त मूं ॾिसी वठिबी आहे बादशाह, मथे बि त जहान ठाहिणो थो पवे न। मूंखे अलाए छो मज़ो पे आयो, अजायो गेल पे कयमि, छाकाणि त चांहि बि अची वई हुई ऐं चांहि पी असांखे उथणो हो। ऐं मथे माना मथे नथो सम्झी छा? हां हां हुन नंढनि ॿारनि वांगुरु मूंखे पासीरियुनि में आङुरियूं हयूं, ॼणो खिलाए खेरो कंदो हुजे। ऐं मथे माना साहब, मूं वारा साहब। उन्हनि जा मथियां मियां मिठाईअ खां सवाइ कुझु आहे हिते? भूख बसर हुननि वटि जे ॻरो थी न वञिजे त ॼणो दबलो ई दफ़। मिठाई एतिरी वज़नी हुजे जो अॻियूं ॿाहिरि बि सही सघे। चांहि जो वॾो ढुक भरियईं ऐं उथंदे चयाईं, वाह अड़े वाह मियां जा बाज, सादड़ो त अहिड़ो थो थी जहिड़ी का ख़बर ई कान अथई दुनिया जहान जी। कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण ते पाण बि खिलिबो आहे। खिली पियो हुउसि। मोकिलायोसीं, नंबरनि जी मटा सटा कईसीं, भाकुर पाए अलविदा थियासीं। पर पंहिंजे कुख में संदसि आङुरियूं ऐं संदसि कुख में वरी नोटनि जे दस्तियुनि जे कुंडनि जो अहसासु अजीब कमाल करे वियो। अजब कमाल करे वियो। 2 कमरनि वारे फ्लैट में साफ़ चिलकंदड़ फर्श मथां कुझु कुर्सियूं रखियल हुयूं, हिकु पुराणो सोफ़ो, साम्हूं टिपाईअ ते हिकु पुराणी रंगीन टीवी। भर वारे कमरे में बि सामान जो को घणो गोड़ वतल न हो। ॿाहिरि गैलरी निकितल हुई जेका 2 कमरनि लाइ हुई। अच वञ जो कॉरिडोर सन्हो हो, जंहिंमें 2 माण्हुनि जे बराबरि हलण जी गुंजाइश हुई ऐं जंहिंसां ई रंधिणे ऐं वॉशरूम जा दरवाज़ा कुल्हो कुल्हे में मिलाए बीठा हुआ। रंधिणे खां ॿाहिरि हिकिड़ो चुल्हो बि निकितल हो, जंहिं ते कुझु पची रहियो हो। घर जो मालिक पाण उॿारियल बादामनि तां खलूं लाहे खेनि कातर करे रहियो हो। पुट परियां ग्राइंडर में कुझु ग्राइंड पियो करे ऐं घर धञाणी अमा साइण मूंसां हिसाब किताब में रुधल हुई। हलवे लाइ थाल आंदा आहिनि या असांजा हूंदा? हुन सवाल कयो। मां किथे गुम थियल हुउसि, पाण संभालींदे वराणे में तव्हां ई ॾेई छॾियो। हूअ वरी ॿिए कमरे ॾांहुं हली वई ऐं मां
घर जो जाइज़ो वठण में वरी लॻी वियुसि। हीअ हलवे वारी मासी हुई जेका आर्डर ते सौगात या हलवो पंहिंजे घर ते तयारु कंदी आहे। अव्हां खेसि आर्डर ॾियो, उहा आर्डर मुताबिक़ अव्हां जो माल तयारु कंदी ऐं अदायगीअ जे वक़्त में सवेर त थी सघे थी, पर कॾहिं बि देरि जो त सवाल ई पैदा नथो थिए। फातिमा ऐं उन जा अज़ीज़ खेसि सुञाणनि। हूअ ऐं संदसि मुड़ुसु ओड़े पाड़े लाइ मानी बि तयारु कंदा आहिनि। दाल चांवर ॿोड़ मानी घणो करे मंझंदि जो उहे सभु शयूं विकिरो थी वेंदियूं आहिनि। शयुनि जो मयारु कमाल जो हूंदो आहे ऐं ग्राहक खाइण लाइ आता हूंदा आहिनि। मूंखे हर वारे हुन वटि वञी ॾाढो मज़ो ईंदो आहे, ख़ासि तौरु उन महिल जन घड़ियुनि में हूअ हिसाबु किताबु कंदी आहे। हूअ अखियुनि ते ऐनक लॻायो मिठाईअ जे 3 थालनि साण कागज़ जो हिकु डिघो फलीतो बि खणी आई हुई। थाल जे मथां हिकु ख़ाली थाल बि पियल हो, जंहिंमें मुख़्तलिफ़ नंढड़ियूं नंढड़ियूं पुड़ियूं ॿधल रखियल हुयूं। हुन कागज़ पढ़णु शुरू कयो। हलवे जो किलो जी क़ीमत मथां 50 रुपया ठहिराइणी, फ़ी किलो सामान जी फ़हिरिस्त। हलवे जी ख़ुशबूअ ते संदसि आवाज़ जी ख़ुशबू सदा हावी थी वेंदी आहे। हीअ अव्हां जे पिस्तनि जी क़ीमत, जन मां जेके खपिया से खपिया, ही बाक़ी बचियल पिस्तनि जी पुड़ी। ही बादामनि जी क़ीमत, जेके खपिया से खपिया, ही बाक़ी बचियल बादामनि जी पुड़ी। ही काजू विधासीं, ही बचियल काजूअ जी पुड़ी। ही बचियल सौंफनि जी पुड़ी, ही फोटनि जी पुड़ी, नंढनि जी अलॻि वॾनि जी अलॻि, ही पुड़ी हू पुड़ी। ढेर पुड़ियुनि जो ॾेई हिसाबु मुकमिल कयाईं ऐं 2000 हथनि में ॾिनामांसि त पूरा 24 रुपया खणी मुंहिंजे तरीअ ते रखियाईं। हीअ अव्हां जी बकाया। पैसा वठंदे लॼ पए आयमि। 24 रुपया, पर हाणे हुन जे ईमान जी हालति खे ॾिसंदे खेसि चई बि न पियो सघां त अव्हां रखी छॾियो। माठ करे वरितमि त संदसि घर वारे मस ॻाल्हायो। महांगाई ॻाटे ट्रोड़ा साईं, शयुनि जो अघु त ॾिसो, उते मूं अलाए कीअं उकिलियो। ही ठहिराइणी 50 रुपया फ़ी किलो कुझु घटि न आहे। अमर साइण मुरकंदे चयो, इलाही आहे, असांजो गुज़र थी वेंदो आहे। सम्झो 10-15 रुपए जी सरासर गैस ॿरे थी, बाक़ी सभु किलो ते बचे थो, गंज आहे। हिमत मेड़ींदे अर्ज़ु कयमि, ही पुड़ियूं रखो, ही असां छा कंदासीं? अव्हां जूं हिन, असां छा रखी कंदासीं? अमानत आहे बाबा। हुन हथ मोटायो। जेकी खतो सो हयूंसीं, बाक़ी सभु अव्हां जो आहे, ऐं जे मां अव्हां खे ॾियां त पोइ उन जी रक़म वठो। छूट जवाबु आयो। मथीं ॾे बि त वञिणो आहे न, जेतिरो हल्को थी वञिजे ओतिरो चङो न आहे। मूंखे ॿुॾतर में ॾिसी तक़रीबन 75 सालनि खां मथे ॼमार वारीअ जीजा हिकु वॾी मुर्का अची, असांखे बारगीर न कर पुटड़ा, पंहिंजी अमानत खण, इहो रुॻो अव्हां लाइ कोन्हे, सभिनी लाइ आहे। हुन साम्हूं ॾेखारियो, मूं ध्यानु ॾिनो, ॾिसो सभिनी जा आर्डर आहिनि न, सभिनी जे बचियल सामाननि जा शापर ठहियल आहिनि। मूं रुॻो अव्हां खे ॾेखारण लाइ थाल में पुड़ियूं आंदियूं आहिनि, विझी त मां अव्हां खे शापर में बि गॾु करे ॾियां हा। मुंहिंजे कुख में कुझु आङुरियूं लॻी रहियूं हुयूं, जन मुंहिंजे रूह खे खिलायो पिए। मुंहिंजी दिलि चयो, मां संदसि कदमनि में वेही रहां ऐं चवांसि, अमड़, अहिड़ो हुनुरु तो सिखियो किथां आहे, जो पंहिंजो पाण मिठाण बणिजी पई आहीं। पर अखर बि उकली न सघियुसि। हुन शापर में पुड़ियूं विधियूं ऐं संदसि घर वारे मूंखे मिठाईअ जा थाल खणी ॾिना। इजाज़त घुरण महिल चयाईं, नाराज़ न थिजो, इहो असांजो नियम आहे। ख़ुदा जी ज़ात ॾे जेतिरो घटि गुनाहनि जो भार खणी वञिजे ओतिरो सुठो हूंदो आहे। पराए माल खे परायो सम्झिजे त भार घटिजी वेंदो आहे। मिठाई जेतिरी हल्की हूंदी, सीने ते भार बि ओतिरो घटि कंदी। छपियल आचर 10 अप्रैल 2016 ईस्वी।